अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जन्नत जूं बहारूं दुआए अत्तार या अल्लाह पाक जेको बि 21 सफ़नि जो रिसालो जन्नत जूं बहारूं पढ़ी या ॿुधी वठे उनखे पंहिंजी रहमत सां माउ पीउ ऐं समूरे ख़ानदान समेत जन्नतुल फ़िरदौस में बेहिसाब दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। प्यारे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने जन्नत निशान आहे, जेको बि मूं ते ॾींहं में 1000 भेरा दुरूद पाक पढ़ंदो उहो उन वक़्त ताईं न मरंदो जेसि ताईं जन्नत में पंहिंजो मक़ाम न ॾिसी वठे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व स्वहबिहि व बारक वसल्लम। जन्नत जूं बहारूं। हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, क़यामत जे ॾींहुं सभई माण्हू पुले सिरात ते जहन्नम जे चौधारी बीठा हूंदा ऐं पोइ पंहिंजनि अमलनि मुताबिक़ पुल सिरात तां गुज़रंदा वेंदा, के बिजली वांगुरु, के हवा जे मिसल, के वरी पखियुनि जियां, के तेज़ रफ़्तार घोड़नि वांगुरु, के आला नस्ल जे उठनि वांगुरु ऐं के ड्रोड़ूं पाईंदड़ माण्हुनि वांगुरु। पुल सिरात तां गुज़रण वारो सभिनी खां आख़िरी शख़्स ॿिन्ही पेरनि जे आङूठनि जे विथी जेतिरी सोढ़े मक़ाम तां गुज़रंदो, जंहिं ते तिरकण बि हूंदी ऐं उहा तलवार जियां तेज़ धार वारी बि हूंदी। मलाइक पुल सिरात जे ॿिन्ही किनारनि ते बाहि जा कुंडा खणी मौजूदु हूंदा, जिन सां हू माण्हुनि खे छिकींदा रहंदा। कुझु माण्हू उन खां बची गुज़री वेंदा ऐं कुझु ज़ख़्मी थी जहन्नम में किरी पवंदा ऐं कुझु निकिरण में कामयाबु थी वेंदा। सभिनी खां आख़िरी शख़्स जेको पुल सिरात तां गुज़रण में कामयाबु थींदो, उन जे साम्हूं जन्नत जो हिकु दरवाज़ो खोलियो वेंदो। हू जन्नत में पंहिंजे लाइ नेमतूं न ॾिसंदो त उते ई वेही रहंदो ऐं अर्ज़ु कंदो, या अल्लाह मूंखे हिते ई वेहण जी इजाज़त ॾेई छॾ। जवाबु मिलंदो, जेकॾहिं तोखे इजाज़त ॾिनी वञे त तूं ॿी कंहिं शइ जो सुवाल त न कंदे। हू अर्ज़ु कंदो, ए अल्लाह मूंखे तुंहिंजे इज़्ज़त ऐं जलाल जो क़सम कंहिं बि शइ जो सुवाल न कंदुसि। जंहिंखां पोइ उनखे उते रहण जी इजाज़त ॾिनी वेंदी। पोइ उनखे जन्नत जूं मंज़िलूं नज़र ईंदियूं त हू अर्ज़ु कंदो, ए अल्लाह मूंखे उते पहुचाए। इरशाद थींदो, उते पहुची ॿियो कुझु त न घुरंदे? अर्ज़ु कंदो, ए अल्लाह मूंखे तुंहिंजी इज़्ज़त ऐं जलाल जो क़सम बिल्कुलु बि न। हाणे उनखे उन्हनि मंज़िल ताईं पहुचायो वेंदो। उते पहुची उनखे जन्नत जूं वधीक बहारूं नज़र ईंदियूं त अल्लाह पाक जी बारगाह में ॿीहर अर्ज़ु कंदो, या अल्लाह मूंखे उते पहुचाए, त उनखे उते बि पहुचायो वेंदो। उते उनखे जन्नत जूं अञा बि वधीक नेमतूं नज़र ईंदियूं, पर हिन भेरे ही कंहिं शइ जे तलब न कंदो। जंहिं ते खाइन्स पुछियो वेंदो, हाणे तूं सुवाल छो नथो करीं? अर्ज़ु कंदो, घणा ई सुवाल कया अथमि, हाणे मूंखे वधीक सुवाल कंदे शर्म अची रहियो आहे। अल्लाह पाक जी रहमत जोश में ईंदी ऐं इरशाद थींदो, असां तोखे जन्नत में सॼी दुनिया जे बराबरि पर इन खां बि 10 दफ़ा वधीक अता कयो ऐं उहो शख़्स जन्नत में सभिनी खां घटि दर्जे वारो हूंदो। हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ही वाक़ियो बयानु फ़रमाईंदा हुआ त एतिरो त मुस्कुराईंदा हुआ जो संदन मुबारक ॾंद नज़र अचणु लॻंदा हुआ। तंबीहुल गाफ़िरीन सफ़ो 42 हदीस 74। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जन्नत में अल्लाह पाक जूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि जेके न कंहिं अखि ॾिठियूं आहिनि ऐं न ई कंहिं कन ॿुधियूं आहिनि, सिवाइ उन्हनि जे जिन खे अल्लाह पाक ॾेखारियूं आहिनि। मुस्लिम सफ़ो 1162 हदीस 71-33। जीअं नबियुनि जे सरताज साहिबे मेराज सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जी राति पंहिंजे मुबारक अखियुनि सां उन्हनि खे मुलाहिज़ा फ़रमायो। बुख़ारी 416/2 हदीस 33-42। बहरहाल जन्नत जूं नेमतूं लाज़वाल आहिनि। इन्हनि जी हक़ीक़त अल्लाह पाक ई ॼाणे थो ऐं रिवायतुनि ऐं हदीसुनि में जन्नतुनि जी नेमतुनि जा जेके मिसाल बयानु कया विया आहिनि उहे सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ आहिनि। जन्नतुनि खे जन्नत में कहिड़ा कहिड़ा इनाम मिलंदा उन जे बारे में ॿुधो ऐं जन्नत जूं नेमतूं हासिल करण जे लाइ ख़ूब नेक अमल कयो।
जन्नती खे 72 ज़ालूं ॾिनियूं वेंदियूं। जन्नती खे जन्नत में 72 ज़ालूं ॾिनियूं वेंदियूं। इब्ने माजा 539/4 हदीस 4337। जन्नती औरतुनि खे केतिरा मर्द मिलंदा? कॾहिं कॾहिं जाहिल या ज़रूरत खां वधीक पढ़ियल लिखियल होशियार क़िस्म जा माण्हू मज़हबी माण्हुनि खे परेशान करण जे लाइ हिन क़िस्म जा सुवाल पुछंदा आहिनि त जन्नत में मर्दनि खे 72 ज़ालूं मिलंदियूं त भला ॿुधायो औरतुनि खे केतिरा मुड़ुस मिलंदा? इन सिलसिले में अर्ज़ु आहे त अहिड़ा सुवाल करणु तमामु वॾी जिहालत ऐं ज़हनी गंदगी जो नतीजो आहिनि। मुस्लमान हुजे या ग़ैर मुस्लिम, दुनिया में शायदि ई का अहिड़ी क़ौम हूंदी जेका इन ॻाल्हि खे सुठो सम्झंदी हूंदी त हिकु औरत जा हिक खां वधीक मुड़ुस हुजनि। जॾहिं दुनिया में को बि इहा ॻाल्हि पसंदि नथो करे त हिकु औरत लाइ ॿ मुड़ुस हुजनि, त पोइ जन्नत में इहो कीअं थी सघे थो त हिकु औरत जा केतिरा ई मुड़ुस हुजनि? जन्नती औरत जो हुस्न ऐं जमाल। जन्नती औरत जेकॾहिं दुनिया ॾांहुं झाती पाए ॾिसे त समूरी दुनिया नूर सां भरिजी वञे ऐं ख़ुशबू सां मुअत्तर थी वञे ऐं चंड ऐं सिज जी रोशनी बि उन जे अॻियां घटि महसूसु थियणु लॻे। जन्नती औरत जो रओ या शाल दुनिया व माफ़ी हा, याने दुनिया ऐं जेको कुझु इन में आहे खां बहितर आहे। बुख़ारी 264/4 हदीस 65-68। हिकु रिवायत में आहे त जन्नत जी हूर जेकॾहिं सिर्फ़ु पंहिंजो हथु ई ज़मीन ऐं आसमान जे विच में कढी ॾेखारे त संदसि हथ जे हुस्न सबबि ख़लाइक़ याने तमामु मख़लूक़ फितने में पइजी वञे ऐं जेकॾहिं हूअ पंहिंजो रओ ज़ाहिर करे त उन जी ख़ूबसूरतीअ आॾो सिज ईअं थी वञे जीअं सिज जे साम्हूं ॾीओ। फ़तहुल बारी 378/12 तहतुल हदीस 19। जन्नती शयुनि जी ख़ूबसूरती। जेकॾहिं जन्नत जी का शइ नह जे बराबरि बि दुनिया में ज़ाहिर थी वञे त ज़मीन ऐं आसमान उन सां सींगारजी वञनि ऐं जेकॾहिं जन्नत जा कंगण ज़ाहिर थी वञनि त उहे सिज जी रोशनी ईअं मिटाए छॾनि जीअं सिज तारनि जी रोशनी मिटाए छॾींदो आहे। तिरमिज़ी 241/4 हदीस 25-47। जन्नत जी कुशादगी। जन्नत केतिरी वसी आहे इहो अल्लाह पाक ऐं उन जा प्यारा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई बहितर ॼाणनि था, पर इजमाली बयानु इहो आहे त जन्नत में 100 दर्जा आहिनि ऐं हर 2 दर्जनि जे विच में एतिरो फ़ासिलो आहे जेतिरो ज़मीन ऐं आसमान जे विच में आहे। तिरमिज़ी 238/4 हदीस 25-39। तिरमिज़ी शरीफ़ जी हिकु ॿी हदीस पाक में आहे त जेकॾहिं समूरा जहान जन्नत जे हिकु दर्जे में गॾु कया वञनि तॾहिं बि उहा सभिनी जे लाइ काफ़ी आहे। जन्नती वण जी वुसअत। जन्नत में हिकु अहिड़ो वणु आहे जंहिंजी छांव में जेकॾहिं को तेज़ रफ़्तार घोड़े सुवार 100 सालनि ताईं हलंदो रहे तॾहिं बि उन वण जी छांव ख़तमु न थींदी। मुस्लिम सफ़ो 1163 हदीस 71-38। जन्नत जे दरवाज़नि जी वुसअत। जन्नत जा दरवाज़ा एतिरा त वसी हूंदा जो हिकु तरफ़ खां घोड़े सुवार डोड़णु शुरू करे ऐं 70 सालनि ताईं डोड़ंदो रहे तॾहिं वञी हू ॿिए तरफ़ पहुचंदो। मुस्नद इमाम अहमद 475/5 हदीस 16206। जन्नत जा दरवाज़ा लखें मेल वेकरा हूंदा, पर तॾहिं बि जन्नत में वञण वारनि जी एॾी रश हूंदी जो इन्हनि दरवाज़नि मां गुज़रण वक़्तु संदन कुल्हा हिक ॿिए सां घसी रहिया हूंदा। तिरमिज़ी 245/4 हदीस 25-57। जन्नत जी आराइश ऐं ज़ेबाइश। जन्नत में हीरनि ऐं जवाहरनि जा महल आहिनि जेके एतिरा त साफ़ ऐं शफ़ाफ़ आहिनि जो ॿाहिरि खां अंदरि ऐं अंदरि खां ॿाहिरि नज़र अची रहियो हूंदो। मुस्नद इमाम अहमद 583/2 हदीस 66-26। जन्नत जूं भितियूं सोन ऐं चांदी जे सिरुनि ऐं मुश्क जे गारे सां ठहियल आहिनि। हिकु सिर सोन जी, हिकु सिर चांदीअ जी, ज़मीन ज़ाफ़रान जी ऐं कंक्रीट जी जाइ ते मोती ऐं याक़ूत हूंदा। तिरमिज़ी 236/4 हदीस 25-34। जन्नत अदन जी सिर। जन्नत अदन जी हिकु सिर अछे मोती जी आहे, हिकु सुर्ख़ याने ॻाढ़े याक़ूत जी आहे, हिकु साए ज़बरजद जी
ऐं ॻाढ़ो मुश्क जो आहे। गाह जी जाइ ते ज़ाफ़रान आहे। पथरियूं मोतियुनि जूं ऐं मिटी अंबर जी आहे। अत-तरग़ीब व तरहीब 283/4 हदीस 33। जन्नत जा ख़ैमा। जन्नत में हिकु हिकु ख़ैमो मोतियुनि जो हूंदो जंहिंजी बुलंदी 60 मील हूंदी। मुस्लिम सफ़ो 1164 हदीस 7158। जन्नत जा दरिया ऐं नहरूं। जन्नत में 4 दरिया आहिनि। हिकु पाणी जो, ॿियो खीर जो, टियों माखीअ जो ऐं चोथों शराब जो। पोइ इन्हनि मां नहरूं निकिरी रहियूं आहिनि। तिरमिज़ी 257/4 हदीस 2580। जन्नत जूं नहरूं ज़मीन खोटरे न वहंदियूं आहिनि पर ज़मीन जे मथां जारी आहिनि। नहरुनि जो हिकु किनारो मोतियुनि जो, ॿियो याक़ूत जो ऐं नहरुनि जी ज़मीन ख़ालिस मुश्क जी आहे। जन्नत जो शराब दुनिया जे शराब वांगुरु न आहे जंहिंमें बदबू, कोड़ाण ऐं नशो हूंदो आहे ऐं पीअण वारा बेहोश थी पंहिंजे वस खां ॿाहिरि थी वेंदा आहिनि ऐं बेहूदा ऐं बुछड़ो ॻाल्हाइण लॻंदा आहिनि। पर उतां जो शराब इन्हनि सभिनी शयुनि खां पाक आहे। तफ़सीर इब्न कसीर सिपारो 26 सूरत मुहम्मद तहतुल आयत 15 289/7। जन्नत जा खाधा। जन्नतुनि खे जन्नत में हर क़िस्म जा लज़ीज़ खां लज़ीज़ खाधा मिलंदा ऐं जंहिं बि खाधे जी हू तमन्ना कंदा उहो फ़ौरन हाज़िर थी वेंदो। जेकॾहिं संदन नज़र कंहिं पखीअ ते पइजी वई ऐं उन खे खाइण जी ख़्वाहिश थी त उहो पखी भुॻल हालत में उन्हनि जे अॻियां पेश थी वेंदो। जॾहिं पाणी पीअण जी ख़्वाहिश थींदी त प्याला पंहिंजो पाण हथनि में अची वेंदा ऐं उन्हनि में ठीक अंदाज़े मुताबिक़ पाणी, माखी ऐं खीर हूंदो। जेतिरी ख़्वाहिश हूंदी उन खां हिकु क़तरो न वधीक हूंदो ऐं न ई घटि। पीअण खां पोइ उहे प्याला पंहिंजो पाण जितां आया हूंदा ओॾांहुं वापसि हलिया वेंदा। अत-तरग़ीब व तरहीब 290/4 हदीस 66। गंदगीअ खां पाक जाइ। गंदगी, नजासत, पेशाब, थुक, सिंग, कननि ऐं जिस्म जी मर वग़ैरह जहिड़ियूं शयूं जिन सां इंसान खे कराहत थींदी आहे जन्नत में बिल्कुलु बि न हूंदियूं। शायदि को सोची रहियो हुजे त खाधो कीअं हज़म थींदो त उन जी सूरत अल्लाह पाक जन्नत में हीअं रखी आहे त हिकु फ़रहत बख़्श ओघिराई ईंदी ऐं जिस्म मां ख़ुशबूदार पघर निकिरंदो जंहिंसां समूरो खाधो हज़म थी वेंदो। ओघिराई ऐं पघर मां मुश्क जी ख़ुशबू ईंदी। मुस्लिम सफ़ो 1165 हदीस 7152। हर वक़्तु तस्बीह ऐं तकबीर ज़बान ते जारी हूंदियूं। हर वक़्तु ज़बान मां तस्बीह ऐं तकबीर इरादे सां ऐं बग़ैर इरादे जे साह जियां जारी हूंदियूं। जीअं असां दुनिया में का शइ पढ़ंदे पढ़ंदे थकिजी करे चुप थी वेंदा आहियूं ऐं जन्नत में ईअं न थींदो पर उते बग़ैर कोशिश जे तस्बीह ऐं तहमीद ज़बान ते जारी हूंदियूं। मुस्लिम सफ़ो 1165 हदीस 7152। 10,000 ख़ादिम। हर जन्नती शख़्स जी ख़िदमत में हर वक़्तु घटि में घटि 10,000 ख़ादिम बीठा हूंदा। हर ख़ादिम जे हिकु हथ में सोन ऐं ॿिए हथ में चांदी जो प्यालो हूंदो ऐं हर प्याले में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं नयूं नयूं नेमतूं हूंदियूं ऐं जेतिरो बि खाईंदो वेंदो उन्हनि मां लज़त घटि न थींदी। दुनिया जे खाधनि वांगुरु न त पहिरें गिरह में लज़त वधीक हूंदी आहे, पोइ जीअं जीअं पेट भरिजणु शुरू थींदो आहे मज़ो घटिजंदो वेंदो आहे। वधीक ही त जेकॾहिं का शइ लगातार कुझु ॾींहंनि ताईं खाधी वञे त बाद में उहा सुठी त नाहे लॻंदी। एसि ताईं जो कुझु शयुनि खे ॾिसण सां ई दिलि भरिजी वेंदी आहे। जीअं मिठाईअ जे दुकान अॻियां जेकॾहिं को आम माण्हू गुज़रे त शायदि उन जे वात में पाणी अची वञे, पर उन दुकान ते कमु करण वारनि खे मिठाण ॾांहुं रग़बत न थींदी आहे, छाकाणि त उन खे ॾिसी ॾिसी संदन दिलि भरिजी चुकी हूंदी आहे। हर गिरह में 70 ज़ाइक़ा। जन्नती खाधनि जे हर गिरह में 70 क़िस्म जा ज़ाइक़ा हूंदा, जॾहिं त दुनिया जे खाधनि में एतिरा ज़ाइक़ा न हूंदा आहिनि। पर हा, कुझु खाधनि खे पाण में मिलाइण सां इन्हनि जा ज़ाइक़ा ज़रूरु बदिलिजी वेंदा आहिनि। मिसाल तौरु बिरयानी ऐं ज़र्दे खे मिलाए खाइण सां हिकु टियों ज़ाइक़ो महसूसु थींदो जेको न बिरयानी जो हूंदो ऐं न ई ज़र्दे जो। दुनियावी खाधा हिक ॿिए जो ज़ाइक़ो लिकाए छॾींदा आहिनि ऐं हिक ई वक़्त में मुख़्तलिफ़ ज़ाइक़ा
जुदा जुदा महसूस भी न थींदा आहिनि। जॾहिं त जन्नती खाधनि जे हर गिरह में 70 ज़ाइक़ा अलॻि अलॻि महसूस थींदा ऐं हिकु ज़ाइक़ो ॿिए ज़ाइक़े खे न लिकाईंदो। जन्नतुनि जा लिबास ऐं जवानी। जन्नतुनि जा लिबास पुराणा न थींदा ऐं न ई जन्नतुनि जी जवानी ख़तमु थींदी। मुस्लिम सफ़ो 1166 हदीस 71-56। जन्नती जन्नत में 30 सालनि जा मालूम थींदा। तिरमिज़ी 244-4 हदीस 25-54। जन्नतियुनि जी जवानी खे कॾहिं बि ज़वाल न ईंदो, जॾहिं त दुनिया में जवानी खे ज़वाल आहे। याने दुनिया में जेको शख़्स हिन साल 30 सालनि जो आहे उहो ईंदड़ साल 31 सालनि जो थी वेंदो ऐं पोइ उमिरि वधण सां गॾोगॾु जवानी ख़तमु थींदी वेंदी। एसि ताईं जो हिकु वक़्तु ईंदो जो पोढ़ाइप जे सबबु चेहरे में घुंज पइजी वेंदा ऐं चेल चिॿी थी वेंदी। यादि रखो, जन्नत जे लाइ को मुदो मुक़ररु न आहे त 50 या 100 साल बाक़ी रहंदी ऐं पोइ फ़ना थी वेंदी, पर जन्नत हमेशह हमेशह लाइ आहे ऐं जन्नती हमेशह इन में रहंदा ऐं इन्हनि जी जवानी खे कॾहिं ज़वाल न ईंदो। जन्नतियुनि जा रोशन चेहरा। सभ खां पहिरियां जेको टोलो जन्नत में दाख़िल थींदो उन्हनि जा चेहरा 14 राति जे चंड जिया रोशन हूंदा ऐं ॿियो टोलो जेको जन्नत में वेंदो उन्हनि जा चेहरा ईअं हूंदा ॼण रोशन सितारा। बुख़ारी 393/2 हदीस 32-54। जन्नत में बुग़्ज़, कीनो ऐं साड़ न हूंदो। जन्नती सभई साफ़ दिलि हूंदा, संदन विच में को बुग़्ज़ ऐं कीनो या हसद न हूंदो। बुख़ारी 393/2 हदीस 32-54। दुनिया में बुग़्ज़ ऐं कीने जे सबबु हिकु शख़्स ॿिए खे सुठो न लॻंदो आहे, जॾहिं त जन्नत में ईअं न हूंदो। उते सभिनी खे हिक ॿिए सां महबत हूंदी, को बि हसद न कंदो, पाण में लड़ाई, गार गंद ऐं झेड़नि वग़ैरह जो सिलसिलो न हूंदो। गुस्सो ऐं चेड़ाइप वग़ैरह जहिड़ा दुनियावी मुआमला जन्नत में न हूंदा। जन्नत में न को ग़म हूंदो ऐं न ई का बीमारी। जन्नत में न को ग़म हूंदो ऐं न ई का तकलीफ़ ऐं बीमारी। जीअं दुनिया में कंहिंखे पेट में सूरु हूंदो आहे त को साह जी तकलीफ़ में मुब्तला हूंदो आहे, को TB जो मरीज़ बणिजी वेंदो आहे त कंहिंखे खंघि न छॾींदी आहे, को वीचारो कैंसर जो शिकार थी वेंदो आहे त कंहिंखे ॿियो को मुहलिक मर्ज़ वकोड़े वेंदो आहे। जन्नत में कंहिं बि क़िस्म जो को मर्ज़, को ग़म ऐं का बि तकलीफ़ न हूंदी। हूर ऐन याने वॾियुनि अखियुनि जो हुस्न ऐं जमाल। जन्नतुनि मां हर हिक खे हूर ऐन मां घटि में घटि 2 हूरूं अहिड़ियूं मिलंदियूं जिन खे 70 जोड़ा पहिरियल हूंदा, पर पोइ बि संदन लिबासनि ऐं गोश्त जे ॿाहिरां उन्हनि जे पिनियुनि जो मग़ज़ ईअं ॾिसण में ईंदो जीअं शीशे जी बोतल मां सुर्ख़ शराब ॾिसण में ईंदो आहे। इहो इन करे जो अल्लाह पाक उन्हनि खे याकूत सां तशबीह ॾिनी आहे ऐं याकूत में जेकॾहिं सोराख़ करे उन में ॾोरी विधी वञे त ज़रूरु ॿाहिरां ॾिसण में ईंदी। तिरमिज़ी 239/4 हदीस 25-41। माण्हू पंहिंजे मुंहं खे पंहिंजे ॻल में आईने खां बि वधीक साफ़ ॾिसंदो ऐं उन ते अदना दर्जे जो जेको मोती हूंदो उहो अहिड़ो हूंदो जो मशरिक़ खां मग़रिब ताईं रोशनी फैलाए रहियो हूंदो। हिकु रिवायत में आहे जेकॾहिं मर्द पंहिंजे कुल्हनि जे विच मां पंहिंजे पुठीअ जे तरफ़ हथु फेराईंदो त संदसि जिस्म गोश्त ऐं कपिड़नि जे ॿाहिरां नज़र ईंदो। अत-तरग़ीब व तरहीब 298/4 हदीस 96। जन्नती लिबास दुनिया में पहिरियों वञे त। जेकॾहिं जन्नती लिबास दुनिया में पहिरियों वञे त जेको ॾिसे त बेहोश थी वञे ऐं माण्हुनि जूं नज़रूं उन खे बर्दाश्त न करे सघनि। इन खे हिन तरह सम्झो त जॾहिं सिजु पंहिंजे मुकमल आबो ताब सां चमकी रहियो हुजे त उन वक़्तु जेको उन खे ॾिसंदो उन जूं निगाहूं चुंझाइजी वेंदियूं ऐं सिज जी रोशनी खे बर्दाश्त न करे सघंदियूं। हीअ मिसाल सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ आहे। हूअं त अल्लाह पाक ई बहितर ॼाणे थो त जन्नती लिबास कहिड़ो हूंदो जंहिंखे माण्हू न ॾिसी सघंदो। हूर जे लुआबे दहन जो असर। जेकॾहिं का हूर समुंड में पंहिंजो लुआबे दहन याने थुक उछलाए त खारो समुंड मिठो थी वञे। जेकॾहिं जन्नती औरत 7 समुंडनि में थुक उछलाए त उहे माखीअ खां वधीक मिठा थी वञनि। अत-तरग़ीब व तरहीब 299/4 हदीस 98-99।
हुरुनि जो ॻाइणु। जॾहिं को जन्नती जन्नत में दाख़िल थींदो त संदसि मथनि ऐं पेरनि खां 2 हुरूं निहायत सुरीले आवाज़ में ॻाईंदियूं, पर उन्हनि जो ॻाइणु शैतानी मौसीक़ी या साज़न वारो न हूंदो जीअं अॼुकल्ह माअज़ल्लाह ॻायो वेंदो आहे, पर उहे अल्लाह पाक जी हम्द ऐं सना बयानु कंदियूं। मुअज्जम कबीर 95/8 हदीस 74-78। उहे अहिड़ियूं त ख़ुशि इल्हान याने सुरीली आवाज़ वारियूं हूंदियूं जो उन्हनि जहिड़ो आवाज़ु पहिरियां कॾहिं बि न ॿुधो हूंदो, ऐं उहे जेको ॻाईंदियूं उन जो मतिलबु कुझु हिन तरह हूंदो: असां हमेशह रहण वारियूं आहियूं, कॾहिं बि न मरंदियूंसीं। असां राहत वारियूं आहियूं, कॾहिं बि तकलीफ़ में न पवंदियूंसीं। असां राज़ी आहियूं, कॾहिं बि नाराज़ न थींदियूंसीं। ऐं मुबारक हुजे उनखे जेको असांजो थियो ऐं जंहिंजूं असां थियूंसीं। तिरमिज़ी 254/4 हदीस 2573। सभई जन्नती बेरीश याने बग़ैर ॾाढ़ी वारा हूंदा। मथे छपरनि ऐं भिरुनि खां सवाइ जन्नत वारनि जे जिस्म ते किथे बि को वार न हूंदो। सभई जन्नती बेरीश हूंदा। संदन अखियूं सुरमाई हूंदियूं ऐं उहे 30 सालनि जे उमिरि जा मालूम थींदा। तिरमिज़ी 244/4 हदीस 2554। जन्नत में निंड न हूंदी। जन्नत में निंड न हूंदी छो त निंड हिकु क़िस्म जो मौत आहे ऐं जन्नत में मौत न हूंदो। शुअबुल ईमान 183/4 हदीस 47-45। निंड न हूंदी त परेशानीअ खे मुंहुं ॾियणो पवंदो। थी सघे थो कंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि ईंदी हुजे त जेकॾहिं जन्नत में निंड न हूंदी त वॾी परेशानी थींदी, छो त निंड सां सुकून हासिलु थींदो आहे। इन हवाले सां अर्ज़ु आहे त जन्नतुनि खे अल्लाह पाक अहिड़ियूं राहतूं ऐं आराम अता फ़रमाईंदो जो उन्हनि खे निंड जी ज़रूरत ई न पवंदी। ॾिसो, ख़ुशी जे करे बि निंड में कमी वाक़ई थींदी आहे। जीअं रमज़ान मुबारक में माण्हू ख़ुशी में रातियूं जागी गुज़ारींदा आहिनि ऐं ॾींहं जो थोरो आराम करे पंहिंजे कमकार में मशग़ूल थी वेंदा आहिनि, ईअं ई शादियुनि ऐं मेलनि वग़ैरह जे मौक़नि ते बि ख़ुशी जे करे निंड न ईंदी आहे ऐं माण्हू 24 कलाक जागी गुज़ारींदा आहिनि। जॾहिं दुनिया जी आरज़ी ख़ुशी जो इहो हाल आहे जो निंड में कमी अची वेंदी आहे त जन्नत जी ख़ुशी जो कहिड़ो आलम हूंदो। उते जन्नतुनि खे अल्लाह पाक अहिड़ो आराम, ख़ुशियूं ऐं फ़रहतूं अता फ़रमाईंदो जो उन्हनि खे निंड जी हाजत ई न रहंदी। जहिड़ी तरह ख़ुशी जे करे निंड घटि ईंदी आहे, अहिड़ी तरह कारोबार जी तरक़ी या कंहिं कम जे सीज़न अचण सां बि निंड में कमी अची वेंदी आहे। जीअं रमज़ान में दर्जियुनि जी सीज़न ईंदी आहे त उहे ॾींहुं राति कपिड़ा सिबण में लॻी वेंदा आहिनि। इन्हनि खे न तरावीहनि जी परवाह हूंदी आहे, न ई खेनि रोज़नि जो ख़्यालु हूंदो आहे। बसि उहे इन सोच में गुम हूंदा आहिनि त कहिड़ी तरह बि असांजो वक़्तु वधी वञे। ॾींहं ऐं रातियूं खेनि नंढा महसूसु थियण लॻंदा आहिनि ऐं कम जी मसरूफ़ियत उन्हनि जी निंड उॾाए छॾींदी आहे। इहो सच आहे त दुनिया में इंसानु मुसलसल जागी कमु नथो करे सघे। खेसि 24 कलाकनि में कुझु न कुझु निंड जी ज़रूरत पवंदी आहे, पर कुझु माण्हू अहिड़ा त सख़्तु जान हूंदा आहिनि जो 2-2, 3-3 एसि ताईं जो 4-4 ॾींहं ताईं बि जागी कमु करे रहिया हूंदा आहिनि। बहरहाल ही अल्लाह पाक जो निज़ाम आहे जो जन्नत में निंड न ईंदी ऐं निंड न अचण जे करे जन्नतुनि खे का बि परेशानी न थींदी। अमीर अहले सुन्नत जी ख़्वाहिश। अमीर अहले सुन्नत मौलाना मोहम्मद इलियास क़ादरी दामत बरकातुहुल आलिया नेकी जी दावत आम करण जे हवाले सां पंहिंजी तड़प जो इज़हार कंदे इरशाद फ़रमाइनि था, मुंहिंजी दिलि घुरंदी आहे त काश मूंखे निंड न अचे ऐं निंड न अचण जे करे मां बीमार या सुस्त बि न थियां ऐं 24 कलाक चुस्ती सां दीन जो कमु कंदो रहां। ज़ाहिर आहे त इहा ख़्वाहिश पूरी थियणु मुश्किल आहे, छो त निंड जो अचण बि अल्लाह पाक जो हिकु निज़ाम आहे जेको जारी रहणो आहे। ए आशिक़ाने रसूल, दुनिया हिकु इम्तिहान गाह आहे, इन करे हिते तकलीफ़ूं, परेशानियूं, पाबंदियूं ऐं ॿिया बि तरह तरह जा मसइला आहिनि, पर जॾहिं असां हिन इम्तिहान में कामयाबु थी जन्नत में दाख़िल थी वेंदासीं
त सभई परेशानियूं तकलीफ़ूं ऐं पाबंदियूं ख़तम थी वेंदियूं। जन्नत अल्लाह पाक जी कुदरत जो अहिड़ो मज़र आहे जिते इनामनि ऐं इकरामनि जी बरसाति हूंदी ऐं कंहिं बि क़िस्म जी का परेशानी न हूंदी। जन्नत में न काफ़िर हूंदा ऐं न ई अहिड़ा माण्हू जिन सां असांखे विढ़णो या झेड़ो करणो पवे। उते अमन ई अमन हूंदो। सोन ऐं चांदीअ जा मिंबर। जन्नत में सोन ऐं चांदी जा मिंबर हूंदा ऐं जन्नतुनि में जेको सभिनी खां अदना जन्नती हूंदो उहो मुश्क ऐं काफ़ूर जे टिकरियुनि ते वेठो हूंदो ऐं उन्हनि में को बि अदना न हूंदो। उहे पंहिंजे गुमान में कुर्सीअ वारनि खे पाण खां वधीक न सम्झंदा। तिरमिज़ी 246/4 हदीस 2558। याने इहो न सम्झंदा त फुलाणे खे नूर जी कुर्सी मिली आहे ऐं मां काफ़ूर जे टिकरीअ ते वेठो आहियां। उते कंहिंखे बि कंहिं सां हसद या हसरत न हूंदी जो संदसि दिलि में रंज वारी कैफ़ियत पैदा थिए। बिना तकलीफ़ जे दीदारे इलाही। जन्नत में अल्लाह पाक जो दीदार अहिड़ो साफ़ ऐं बिना तकल्लुफ़ जे हूंदो जीअं लखे माण्हू सिज ऐं चंड खे पंहिंजे पंहिंजी जाइ तां ॾिसी रहिया हूंदा आहिनि ऐं कंहिंखे बि पेरनि ते उभो थी या अखियूं मथे करे ॾिसण जी ज़रूरत न पवंदी आहे। अल्लाह पाक हर जन्नती ते तजल्ली फरमाईंदो ऐं कंहिंखे फरमाईंदो, ए फुलाणा पुट फलाणे जा, तोखे यादि आहे जंहिं ॾींहुं तो ही कम कया हुआ। याने खेसि दुनिया जा कुझु गुनाह यादि ॾियारींदो। बानो अर्ज़ु कंदो, ए परवरदिगार, छा तो मूंखे मुआफ़ न करे छॾियो हो? फरमाईंदो, हा, मुंहिंजी मग़फ़िरत जी वुसअत जे करे ई तूं हिन मर्तबे ते पहुतो आहीं। सभई जन्नती इन हालत में हूंदा त ककर छांइजी वेंदा ऐं इन्हनि ते अहिड़ी ख़ुशबू वसाईंदा जेका इन्हनि अॻु में कॾहिं बि न सुंघी हूंदी। पोइ अल्लाह पाक फरमाईंदो, उन इज़त ॾांहुं वञो जेका मूं तव्हांजे लाइ तयारु करे रखी आहे ऐं जेको वणेव सो खणी वठो। माण्हू जन्नत जे हिकु बाज़ार में वेंदा जंहिंखे फ़रिश्ता घेरे बीठा हूंदा। उन बाज़ार में अहिड़ियूं शयूं हूंदियूं जिन जे मिसल अॻु न अखियुनि ॾिठो हूंदो ऐं न कननि ॿुधो हूंदो ऐं न ई दिलि में कॾहिं इन्हनि जो ख़्यालु आयो हूंदो। उते ख़रीदो फ़रोख़्त न हूंदी, पर जेका शइ जंहिंखे पसंदि ईंदी उहा उनखे अता कई वेंदी। जन्नती पाण में मुलाक़ात कंदा। नंढे मर्तबे वारो जॾहिं वॾे मर्तबे वारे खे ॾिसंदो त उन जो लिबास खेसि पसंदि ईंदो ऐं पोइ थोरे ई देरि में खेसि पंहिंजो लिबास उन वॾे मर्तबे वारे जन्नती जे लिबास खां बहितर लॻणु लॻंदो। इहो इन करे हूंदो जो जन्नत में कोई ग़म न आहे। पोइ जन्नती बाज़ार मां वापसि पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं मोटी ईंदा जिते उन्हनि जूं ज़ालूं संदन इस्तक़बाल कंदियूं ऐं खेनि मुबारक ॾींदे चवंदियूं, अव्हां वापसि मोटी आया आहियो ऐं अव्हांजो जमाल उन खां घणो वधी वियो आहे जॾहिं अव्हां असां वटां विया हुआ। उहे जवाबु ॾींदा, असांखे अल्लाह पाक जी बारगाह में हाज़िरी जो शर्फ़ हासिलु थियो ऐं असां दीदारे इलाही सां फैज़याब थियासीं। त ज़ाहिर आहे त असांजे हुस्न खे वधणो ई हो। तिरमिज़ी 246/4 हदीस 2558। जन्नतुनि जी मुलाक़ात जो तरीक़ो। हिते दुनिया में असांखे कंहिं सां मुलाक़ात करणी हुजे त कॾहिं कॾहिं बसुनि में सफ़र करणो पवंदो आहे ऐं वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि, पर जन्नतुनि जो पाण में मुलाक़ात करण जो अंदाज़ ॾाढो प्यारो हूंदो ऐं इन में का बि मशक़त न हूंदी। उहे जेकॾहिं मुलाक़ात करणु चाहींदा त हिकिड़े जो तख़्त ॿिए वटि पहुची वेंदो। हिकु रिवायत में हीअ आहे त उन्हनि वटि निहायत आला दर्जे जूं सुवारियूं ऐं घोड़ा आंदा वेंदा जिन ते सुवार थी हू जन्नती जिथे चाहींदा उते वेंदा। सभिनी खां घटि दर्जे वारो जन्नती। सभिनी खां घटि दर्जे वारो जेको जन्नती हूंदो उन जा बाग़, ज़ालूं, ख़ादिम ऐं तख़्त 1000 सालनि जी मुसाफ़त ताईं हूंदा ऐं उन्हनि में अल्लाह पाक जी नज़र में सभिनी खां वधीक जेको मुअज़्ज़ज़ हूंदो उहो रोज़ानो सुबुह ऐं शाम दीदारे इलाही सां मुशर्रफ़ थींदो रहंदो। दीदारे इलाही खां वधीक ॿी का बि नेमत न हूंदी। जॾहिं जन्नती जन्नत में दाख़िल थी वेंदा त अल्लाह पाक साणनि फरमाईंदो, कुझु ॿियो घुरिजे जेको मां तव्हांखे ॾियां? उहे अर्ज़ु कंदा, या अल्लाह,
तूं असांजा चेहरा रोशन कया, असांखे जन्नत में दाख़िल कयो ऐं जहन्नम खां निजात ॾिनी। उन वक़्तु मख़लूक़ तां पर्दो हटी वेंदो ऐं दीदारे इलाही खां वधीक उन्हनि जे लाइ ॿी का बि नेमत न हूंदी। मुस्लिम सफ़ो 95 हदीस 449। हौज़े कौसर। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, इन्हनि नेमतुनि खां अलावा बि जन्नत में बेशुमार नेमतूं आहिनि। इते कौसर याने नहर बि आहे पर असांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 2 हौज़ हूंदा, हिकु पुल सिरात खां पहिरियां ऐं ॿियो पुल सिरात खां पोइ। ॿिन्ही जो नालो कौसर आहे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उञायल ग़ुलामनि खे भरे भरे जाम अता फ़रमाईंदा। बुख़ारी 208/4 हदीस 6583। जेको हिकु भेरो हौज़े कौसर मां पी वठंदो उहो कॾहिं बि उञारो न थींदो। हूअं त हर नबीअ जे लाइ हिकु हौज़ हूंदो जंहिंमां संदसि उम्मत सैराब थींदी ऐं उहे पंहिंजे उम्मत जे घणाई ते फ़ख़्रु कंदा, पर सभ खां वधीक तादाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मतुनि जो हूंदो। जीअं हदीस पाक में आहे, हर नबी जे लाइ हिकु हौज़ आहे ऐं उहे पाण में इन ॻाल्हि ते फ़ख़्रु कंदा त कंहिंजे हौज़ ते वधीक माण्हू अची रहिया आहिनि। मूंखे उमेद आहे त मुंहिंजे हौज़ ते अचण वारनि जो तादाद वधीक आहे। तिरमिज़ी 200/4 हदीस 2451। हिकु सवाल ऐं इन जो जवाबु। थी सघे थो कंहिंजे ज़हन में ही सुवाल पैदा थिए त जन्नत में हौज़े कौसर बि आहे, पाकीज़ा शराब बि आहे, माखी बि आहे, पाणी ऐं खीर बि आहे। जॾहिं जन्नत में उञ ई न लॻंदी त पोइ जन्नती इन्हनि खे छो पीअंदा? इन जो जवाबु ही आहे त जन्नती इन्हनि मशरूबनि खे लज़त हासिल करण जे लाइ पीअंदा ऐं जेतिरो पीअंदा ओतिरो संदन लज़त वधंदी वेंदी। मिरआतुल मनाजीह 485/7। इन खे वधीक हिन मिसाल मां सम्झो त जॾहिं असांखे उञ लॻंदी आहे त असां पाणी पीअंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं पाणी पीअण खां पोइ चांहि बि पीअंदा आहियूं। उन वक़्तु असां चांहि उञ ख़तमु करण लाइ न पर लज़त हासिल करण जे लाइ पीअंदा आहियूं। ईअं ई असां शरबत, थधियूं बोतलूं ऐं लस्सी वग़ैरह जहिड़ा मशरूबात बि लज़त जे लाइ पीअंदा आहियूं। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, वाक़ई जन्नत जूं नेमतूं अहिड़ियूं न आहिनि जो उन्हनि खे छॾे ॾिजे। उहो शख़्स ख़ुशनसीब आहे जेको जन्नत में दाख़िल कयो वेंदो ऐं उहो बदनसीब आहे जेको जन्नत खां महरूम कयो वेंदो। सोचियो त जॾहिं जन्नत एतिरी अज़ीम शान आहे ऐं असांखे इन ते पको यकीन बि आहे त पोइ असां इन खे हासिल करण जे लाइ कोशिश छो नथा करियूं? दुनिया जो बि इहो दस्तूर आहे त जेकॾहिं का शइ हासिल करणी हूंदी आहे त उन जे लाइ कोशिश करणी पवंदी आहे। मिसाल तौरु जेकॾहिं नौकिरी हासिल करणी हुजे त इंसानु तमामु घणी भॼ डुक कंदो आहे, 20 या 25 साल तालीम हासिल कंदो आहे त जीअं सुठी नौकिरी मिली सघे। जेकॾहिं नौकिरी खां पहिरियां संदसि इंतक़ाल थी वञे त उहा उन जे माउ पीउ जे नसीब जी ॻाल्हि आहे, छो त माउ पीउ त इहो ई चाहींदा आहिनि त असांजो ॿारु डॉक्टर या इंजीनियर बणिजी वञे, पर कॾहिं कॾहिं तालीम जे आख़िरी साल में संदसि इंतक़ाल थी वेंदो आहे। वधीक ई त सिर्फ़ु डिग्री हासिल करणु नौकिरी मिलण जी ज़मानत न आहे, इन जे लाइ अञा बि वधीक भॼ डुक करणी पवंदी आहे। मिसाल तौरु नौकिरी जे लाइ इंटरव्यू ॾियणो पवंदो आहे ऐं इंटरव्यू में पास थियण लाइ या त सिफ़ारिश कराइणी पवंदी आहे या रिश्वत ॾियणी पवंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं अहिड़े इदारे में नौकिरी हासिल करण लाइ जिते आमदनी ऐं सहूलतूं वधीक हुजनि, माण्हू तमामु घणी महिनत कंदो आहे, तॾहिं वञी खेसि नौकिरी मिलंदी आहे। ताजुब आहे त दुनिया जे सिर्फ़ु हिकु नौकिरी लाइ माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो हिकु हिसो इन जद्दोजहद में गुज़ारे छॾींदो आहे, पर अज़ीम शान जन्नत जंहिंजी नेमतुनि खे न कंहिं अखि ॾिठो आहे न कंहिं कन ॿुधो आहे ऐं जंहिंजे वजूद ते संदसि पको यकीन बि आहे,
उन खे हासिल करण जे लाइ कोशिश न करे रहियो आहे। अफ़सोस, इंसान केतिरो नादान ऐं बेअक़ल आहे जो दुनिया जे आरज़ी नेमतुनि खे हासिल करण लाइ ख़ूब महिनत करे रहियो आहे, पर जन्नत जे हमेशह हमेशह रहण वारियुनि नेमतुनि खे हासिल करण लाइ महिनत न करे रहियो आहे, जॾहिं त इन नेमतुनि खे हासिल करण जे लाइ एतिरी घणी कोशिश न करणी पवंदी आहे ऐं इन्हनि जो हुसूल तमामु आसान आहे। मिसाल तौरु, नमाज़ पढ़ण वारे जे लाइ जन्नत जी बिशारत आहे त पोइ नमाज़ पढ़ण में कहिड़ी मुश्किल आहे। नौकिरी में 8, 10 या 12 कलाक पघर वहाइणो पवंदो आहे, जॾहिं त नमाज़ पढ़ण में 10, 15 या वधि में वधि 20 मिंट लॻंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां 5 वक़्तनि जूं नमाज़ूं मिलायो त 1 कलाक या 1.25 कलाक थींदो ऐं इन जे बदिले में जन्नत मिलण जो पूरो मौक़ो आहे। पर अफ़सोस, इहो आसान कमु असां खां न थी रहियो आहे। इन जे उबतड़ दुनिया हासिल करण जे लाइ तमामु घणी महिनत करणी पवंदी आहे ऐं उन राह में तमामु घणियूं परेशानियूं, आफ़तूं, मुसीबतूं ऐं तरह तरह जूं आज़माइशूं बि ईंदियूं आहिनि। तंहिंजे बावजूद बि दुनिया खे हासिल करण जे लाइ हर क़िस्म जी महिनत ऐं क़ुर्बानी असांखे गवारा आहे, जॾहिं त जन्नत जेका नेमतुनि जो घरु आहे उन खे हासिल करण लाइ मामूली तकलीफ़ करण बि असांखे पसंदि न आहे। हज़रत इमाम मुहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह हिकु बुज़ुर्ग जो क़ौल नक़ल कंदे फ़रमाइनि था, इंसान जेतिरो दौलत सां प्यार करे रहियो आहे, जेकॾहिं एतिरो प्यार जन्नत सां करे त ॿिन्ही खे हासिल करे वठे। इहया उलूम 245/4। पर बदक़िस्मती सां हू सिर्फ़ु माल ऐं दौलत सां प्यार करे रहियो आहे, खेसि प्लाट सां प्यार आहे, पंहिंजी दुनियावी ॿनियुनि ऐं बाग़नि सां प्यार आहे, पंहिंजे गुदाम ऐं दुकान सां प्यार आहे, पंहिंजे घर सां प्यार आहे, पर खेसि जन्नत सां जहिड़ो प्यार हुजणु घुरिजे अहिड़ो न आहे। इंसान जन्नती नेमतुनि बाबति ॿुधी सुबहानल्लाह बि चवंदो आहे, सल्लल्लाहु अला मुहम्मद बि चवंदो आहे, ख़ुशि थी झूमंदो बि आहे, पर अमली तौर ते जन्नत हासिल करण जे लाइ तयारु न थी रहियो आहे। गौर कयो, जॾहिं असां प्लाट जी तमन्ना कंदा आहियूं ऐं पोइ उन खे हासिल करण लाइ अमली तौर ते पूरी कोशिश बि कंदा आहियूं त उहो असांखे मिली वेंदो आहे। अहिड़ी ई तरह नौकिरी हासिल करण जे लाइ कोशिश कंदा आहियूं त उहा बि मिली वेंदी आहे, पर जन्नत हासिल करण जे लाइ असांजो जज़्बो ई न हूंदो आहे त जेकॾहिं जन्नत मिली वञे त सुठो आहे या जन्नत मिलणु घुरिजे, या असां रस्मी तौरु जन्नत मिलण जी दुआ घुरंदा आहियूं पर अमली तौरु कोशिश न कंदा आहियूं। सुन्नतुनि खे ज़िंदा कयो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेको शख़्स सुन्नतुनि ते अमल करे उन्हनि खे ज़िंदा कंदो ऐं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हक़ीक़ी मायने में महबत कंदो त इंशा अल्लाह उहो जन्नत में सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदो। लिहाज़ा ख़ूब सुन्नतुनि ते अमल करियो ऐं चहिरे ते प्यारे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी प्यारी सुन्नत ॾाढ़ी शरीफ़ बि सजायो। उन जी तमामु घणी फ़ज़ीलत आहे। मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, जेको हिन दौर में ॾाढ़ी रखंदो उन खे 100 शहीदनि जो सवाब मिलंदो। मिरआतुल मनाजी 173/1। अल्हम्दुलिल्लाह, अॼु मुआशिरे में जेके ॾाढ़ी जूं बहारूं नज़र अची रहियूं आहिनि, इन में आशिक़ान रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी जो वॾो किरदारु आहे। न त अॻ में एतिरा ॾाढ़ी वारा माण्हू किथे नज़र ईंदा हुआ। इहा प्यारी सुन्नत ॾींहों ॾींहुं मिटिजी रही आहे। अॼुकल्ह मुआशिरे में पंहिंजे किरदार जे करे जिते सुन्नत जे मुताबिक़ हिकु मुठ ॾाढ़ी रखणु मुश्किल कमु आहे, उते इमामो शरीफ़ ॿधण बि हिकु तमामु ॾुखियो कमु आहे। जेकॾहिं इमामो शरीफ़ ॿधण जी तरग़ीब ॾिनी वञे त केतिरा ई माण्हू इहो चवंदा आहिनि त असां जंहिं इदारे में कमु कंदा आहियूं उते इमामो शरीफ़ ॿधण ते असांजी मज़ाक उॾाई वेंदी, तंहिं करे असां इमामो शरीफ़ नथा ॿधी सघूं। ईअं चवण वारा
आम तौर ते किरदार जे हवाले सां कमज़ोर हूंदा आहिनि। मिसाल तौरु नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते ज़बान दराज़ी करणु, हरू भरू उलझणु ऐं बहस मुबाहिसो करणु उन्हनि जी आदत हूंदी आहे। जेकॾहिं अहिड़ा माण्हू संजीदा थी वञनि त को बि संदन इमामे जी मज़ाक़ न उॾाईंदो। इहा हक़ीक़त ऐं तजुर्बे जी ॻाल्हि आहे त जेको संजीदा ऐं नेक किरदारु हूंदो आहे उनखे ॾाढ़ी शरीफ़ रखणु या इमामो शरीफ़ ॿधण ते को बि न छेड़ींदो आहे। पर जेकॾहिं इमामो शरीफ़ सजाइण जे करे को संदसि मज़ाक़ उॾाए त माण्हू चुपचाप करे उतां हलियो वञे। जेकॾहिं 2 या 3 दफ़ा अहिड़ी तरह दरगुज़र खां कमु वरितो वञे त मज़ाक़ उॾाइण वारा पाण मुरादो ठीकु थी वेंदा। हिकु शैतानी बहानो। कुझु माण्हू इन करे बि इमामो शरीफ़ न ॿधंदा आहिनि त का बि ग़लती थी वञण जी सूरत में माण्हू संदन ज़ात सां गॾोगॾु इमाम शरीफ़ खे बि तनक़ीद जो निशानो बणाईंदा। अहिड़नि जे लाइ अर्ज़ु आहे त अव्हां पंहिंजो किरदारु साफ़ु रखो, बाअमल मुसलमान बणिजी ॾेखारियो। इनशा अल्लाह माण्हू अव्हां खां मुतासिर थींदा ऐं अव्हां जी पैरवी बि कंदा। जेकॾहिं अव्हां जे अमल में कोताही आहे, अव्हां जे ज़बान तेज़ हलंदी आहे, अव्हां खे तमामु घणे कावड़ ईंदी आहे ऐं अव्हां में अख़लाक़ नाले का शइ न आहे त पोइ माण्हू न अव्हां जे ॾाढ़ी ॾिसंदा ऐं न ई अव्हां जे इमामे शरीफ़ जो लिहाज़ कंदा, पर अव्हां जी ज़ात खे ख़ूब तनक़ीद जो निशानो बणाईंदा। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अव्हां प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक सुन्नत ॾाढ़ी शरीफ़ रखी छॾियो, मथे ते इमामो शरीफ़ सजायो ऐं सुन्नत जे मुताबिक़ लिबास पाइणु शुरू कयो। इनशा अल्लाह ॾिसंदे ई ॾिसंदे अव्हां जी शख़्सियत में निखार अची वेंदो ऐं माण्हुनि ते अव्हां जे रौब वेही वेंदो। यादि रखो, पाजामो ऐं शलवार जा पाचा भेॾियुनि खां मथे हुजणु घुरिजनि, छो त जेको कपिड़ो तकबुर जे करे भेॾियुनि खां हेठि लड़कंदो आहे उहो जहन्नम जी बाहि में आहे। बुख़ारी 46/4 हदीस 57-87। पर बदक़िस्मती सां अॼुकल्ह माण्हुनि खे इन जी परवाह न आहे। अफ़सोस, असां सिर्फ़ु ज़बानी कलामी तौरु जहन्नम खां बचणु चाहींदा आहियूं, इन जे लाइ अमली कोशिश न कंदा आहियूं। जॾहिं त असां मां हर हिकु तंगदस्ती खां बचण जे लाइ पूरी कोशिश कंदो आहे। जेतिरो असां तंगदस्ती खां डिॼी रहिया हूंदा आहियूं, जेकॾहिं एतिरो जहन्नम खां डिॼूं त ॿिन्ही खां बची वञूं। जीअं हज़रत इमाम मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि हिकु बुज़ुर्ग जे हवाले सां नक़ल कनि था त माण्हू जेतिरो तंगदस्ती खां डिॼंदा आहिनि, जेकॾहिं एतिरो जहन्नम खां डिॼनि त ॿिन्ही खां बची वञनि। इहिया उलूम 245/4। ए आशिक़ाने रसूल, जन्नत अल्लाह पाक जी तमामु वॾी नेमत आहे। असांखे घुरिजे त इन खे हासिल करण जी पूरी कोशिश करियूं ऐं पाण खे जहन्नम खां बचाईंदे जन्नत जे रस्ते ते हलणु शुरू करियूं। अल्लाह पाक असांखे बेहिसाब जन्नत में दाख़िला अता फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।